बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सॼी दुनिया सां गॾु पाकिस्तान में बि जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां प्रोग्रामनि जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते कॉन्फ्रेंसूं ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके सो मेड़ा का ख़िताब जारी आहिनि। 12 रबीउल जे हवाले सां तयारियूं सॼे पाकिस्तान सां गॾु सिंध में बि कयूं पियूं वञनि। अॼु असां जेका गुफ़्तगू कंदासीं उहे सिंध यूनिवर्सिटी जामशोर जे इंस्टीट्यूट ऑफ लैंग्वेजिस जा जेके डायरेक्टर आहिनि प्रोफेसर डॉक्टर मुफ्ती मोहम्मद साहिबदाद सिकंदरी साहब सां गुफ़्तगू कंदासीं जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां। त उन्हनि उते कॉन्फ्रेंस जेका आलमी सतह जी उते रखी आहे उन हवाले सां अचो त साईं सां गुफ़्तगू कयूं। तव्हांजी वॾी महिरबानी ग़ुलाम हुसैन साहब। असां हर साल जीअं अल्हम्दुलिल्लाह सिंध यूनिवर्सिटी में इंटरनेशनल कॉन्फ्रेंस मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ रखंदा आहियूं ऐं उन वांगुरु हिन साल बि असां हूअं ई सॼी सिंध यूनिवर्सिटी में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां, छो त अल्लाह जो नबी रहमत लिल आलमीन बणिजी आयो ऐं उनखे मुंहिंजे करीम रब रहमत बनाए मोकिलियो, मुअल्लिम इंसान ऐं मुअल्लिम इंसानियत करे मोकिलियो। उन्हनि जे हवाले सां अज़ीम शान असां प्रोग्राम महफ़िल मिलाद इंटरनेशनल आलमी कॉन्फ्रेंस मुनक़िद कंदा आहियूं ऐं हिन साल बि सुभाणे इंशाअल्लाह 10 बजे शुरू थींदी असांजी उहा कॉन्फ्रेंस, जंहिंमें असांजे पाकिस्तान जा स्कॉलर मज़हबी स्कॉलर ऐं तंहिंसां गॾोगॾु मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जा चेयरमैन ऐं डायरेक्टर हिन मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आलमी महफ़िल में पिणु ख़िताब कंदा ऐं तंहिंसां गॾोगॾु अल्हम्दुलिल्लाह असांजे ॿाहिरियां आलमी स्कॉलर जंहिंमें यूकी मंझां ऐं सूरिया मंझां मुख़्तलिफ़ स्कॉलर मज़हबी प्रोफेसर ऐं डॉक्टर नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे मिलाद जे हवाले सां लेक्चर ॾींदा ऐं इहो प्रोग्राम अल्हम्दुलिल्लाह अहिड़े तरीक़े जा प्रोग्राम असांजी सॼी सिंध यूनिवर्सिटी में थींदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते असां सां ताउन करण वारा असांजे सिंध यूनिवर्सिटी जा मेरिटर्स प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद सदीक़ कलोल साहब जेके वाइस चांसलर आहिनि सिंध यूनिवर्सिटी जा, असां उनजा थोराइता रहंदा आहियूं जेके असां सां हर ताउन करे असांजे प्रोग्राम खे कामयाबु कराइण में ऐं असांखे NOC इजाज़त ॾियण में महिरबानी फ़रमाईंदा आहिनि। जी नाज़रीन, असां गुफ़्तगू कई जेको महिमान हुयो उन सां ऐं जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां जेको आहे सो सॼे पाकिस्तान में 12 रबीउल जे हवाले सां भरपूर नमूने सां जेको आहे सो तयारियूं कयूं पियूं वञनि। साथी रिपोर्टर मुख़्तियार वके सां गॾु ग़ुलाम हुसैन ख़ासि करे इबरत न्यूज़ हैदराबाद।